सिंध ऐं पंजाब जे विच में खोड़ सारा मुक़ाबला थिया, लेकिन हिकिड़ो मुक़ाबलो अॼु ताईं बि माण्हुनि खे यादि आहे। तक़रीबन 18 खां 19 साल थी चुका आहिनि इन मुक़ाबले खे, जेको मुक़ाबलो फ़न ऐं मौसीक़ी जी दरमियान थियो ऐं पाकिस्तान में सभ खां वॾो इहो मुक़ाबलो हुयो जेको सरकारी सतह ते मुक़ररु कयो वियो हो ऐं सिंध ऐं पंजाब जो वॾो मुक़ाबलो हो, जंहिंमें लखें माण्हू शरीक हुया ऐं लखें माण्हुनि जेको आहे सो पंहिंजे उमेदवार जे लाइ दुआऊं घुरियूं ऐं पढ़ भासिया ऐं उन खां अलावा तमामु जिदोजहद करे उते वञी पुॻा पिंडाल ते। दोस्तो, अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं अताउल्ला नियाज़ी ऐं जेको आहे सो सिंध जो बबर शेर फ़नकार जलाल चांडे जे बारे में, जेको इस्लामाबाद में हिकु वॾो मुक़ाबलो थियो हुयो, सरकारी सतह ते सखाफ़त खाते करायो हुयो ऐं इहो जेको आहे सो तमामु पाकिस्तान जे तारीख़ में हिकु वॾो मुक़ाबलो हुयो ऐं तमामु वॾा ॿई फ़नकार हुया। सिंध जे तरफ़ां बबर शेर फ़नकार जलाल चांडे खे चूंडियो वियो हुयो ऐं पंजाब जे तरफ़ां अताउल्ला नियाज़ीअ खे चूंडियो वियो हो। दोस्तो, इहे ॿई फ़नकार वॾा फ़नकार हुया ऐं इन में इहो शर्त लॻायो वियो हो त जंहिं बि फ़नकार मुक़ाबले खे खटियो उन जेको आहे सो शख़्स खे सोनो ताज पारायो वेंदो ऐं उन खां अलावा उन खे ॿिया बि इनामात ॾिना वेंदा। त हाणे साईं सिंध, पंजाब ऐं उन खां अलावा बलोचिस्तान जा जेके बि इहे ॿई वॾा फ़नकार हुया, उन्हनि जा चाहींदड़ अची पिंडाल ते पुॻा ऐं सरकारी तौर ते इन में निसार खोड़ो जेको असांजो वज़ीर हुयो ऐं पंजाब जे तरफ़ां जेको आहे सो कुझु वज़ीर उते अची पुॻा ऐं उहो पिंडाल भरिजी वियो। सखाफ़त खाते सरकारी सतह ते थियो, वॾा एका साउंड लॻी आहे ऐं उन खां अलावा सवनि जी तादाद में माण्हू पिंडाल में पुॼी विया। त जॾहिं ॻाइणी स्टार्ट कई अताउल्ला नियाज़ी त 2 कलाम जेको आहे सो अताउल्ला नियाज़ी पंहिंजा बहितरीन ऐं वॾा कलाम ॿुधाया। उन मां कुझु हे कलामनि ॿई तव्हांखे हिकिड़ो ॿुधायूं था त इहे कलाम अताउल्ला नियाज़ी ॻाया त उते जेको आहे सो झुमरियूं पइजी वियूं ऐं माण्हुनि जे अॻियां सीटियूं लॻी वियूं। अताउल्ला नियाज़ी बि हिकु वॾो फ़नकार हुयो ऐं अताउल्ला नियाज़ी जॾहिं इहो कलाम चयो त कमीज़ तेॾी काली सोने फुलां वाली। दोस्तो, जॾहिं इहो कलाम अताउल्ला नियाज़ीअ चयो त पिंडाल में सीटियूं लॻी वियूं ऐं माण्हू झुमरियूं पाइण लॻा। अताउल्ला नियाज़ी बि हिकु तारीख़ जो वॾो फ़नकार हुयो ऐं कुदरत जे तरफ़ां जेको आहे सो अताउल्ला नियाज़ी जी कहिड़े तरीक़े सां फिटी, न त अताउल्ला नियाज़ीअ खां जलाल चांडियो खटण जहिड़ो न हुयो। अताउल्ला नियाज़ी बि हिकु वॾो फ़नकार हुयो, इन जे करे जेको आहे सो सखाफ़त खाते अताउल्ला नियाज़ीअ खे चूंडियो हुयो ऐं अताउल्ला नियाज़ी ॿाहिरनि मुल्कनि में तमामु घणो ॻायो ऐं अताउल्ला नियाज़ी बि हिकु जरा फ़नकार हुयो जंहिंखे बेत, दोहीड़ा ऐं उन खां अलावा पंध संध सभई ईंदा हुया ऐं अताउल्ला नियाज़ी बि पंजाब जो हिकु भरपूर ऐं वॾो फ़नकार हुयो। त दोस्तो, जॾहिं अताउल्ला नियाज़ी पंहिंजा 3 कलाम पूरा करे जॾहिं स्टेज तां लथो त जॾहिं जलाल चांडे जो नालो गूंजो वियो उते ऐवाननि में ऐं उन पिंडाल में, त माण्हू उते बहिराड़ी जा गोॾ ॿधल ऐं सादा माण्हू झुमरियूं पाइण लॻा। जॾहिं जेको आहे जलाल चांडे जी इहा ख़ुशूसियत हुई त जलाल चांडियो राणे जो कलाम तमामु घणो ॻायो, हीर ऐं रांझो ऐं राणो ऐं राणीअ जे बारे में तमामु घणो ॻायो ऐं जहिड़े अंदाज़ सां जलाल चांडियो ॻाईंदो हुयो अहिड़े अंदाज़ सां राणे ऐं जेको आहे सो राणीअ खे सिंध बल्कि पूरे पंजाब में कंहिं बि कोन ॻायो जहिड़े तरीक़े सां जलाल चांडे ॻायो। त दोस्तो, जॾहिं जलाल चांडे राणे वारो किसो खयों त हे सभ खां पहिरीं कुझु बेसो जलाल चांडियो 3 कलाम इन पिंडाल में ॻाया, हिकिड़ो सिंधीअ में ॻाई राणे वारो ऐं उन खां अलावा 2 कलाम सिराइकीअ में ॻाई त सिराइकी आवाम उते जी तमामु घणी झूमजी वई ऐं उन खां अलावा कुदरती फिटी अताउल्ला नियाज़ीअ जी जो 3 कलाम जो हे मुक़ाबलो हुयो। 3 कलाम पंहिंजा जलाल चांडे पूरा करे पिंडाल तां लथो। जॾहिं आख़िरी कलाम जो वारो आयो अताउल्ला नियाज़ीअ जो त कुदरत जे तरफ़ां का शइ अहिड़ी खाधई या को मसइलो थी पियो जो हुन जो गलो जेको आहे सो आवाज़ु निकिरणु छॾे वियो अताउल्ला नियाज़ीअ जो गले मां आवाज़ु न पियो निकिरे, ॻाए न पियो सघे। त पोइ अहिड़े तरीक़े सां कुदरत वारे भलाई कई जलाल चांडे ते त पोइ उते नारा लॻी विया पिंडाल में। सखाफ़त खाते जे तरफ़ां हुयो, गवर्नमेंट जा माण्हू, सरकारी माण्हू बि उते मौजूदु हुया। पोइ जलाल चांडे खे माण्हुनि कुल्हे ते खणी सॼो पिंडाल घुमायो ऐं उन खां अलावा जलाल चांडे खे सोनो ताज जेको आहे सो गवर्नमेंट जे तरफ़ां ॾिनो वियो ऐं जलाल चांडियो बि तमामु घणो ख़ुशि हुयो ऐं उन खां अलावा जलाल चांडे
चांडे जे लाइ जिन्हनि माण्हुनि दुआऊं घुरियूं ऐं जलाल चांडे जा जेके परस्तार हुया उहे बि झुमरियूं पाइण लॻा जॾहिं जेको आहे सो हवा वांगुरु ॻाल्हि फैलिजी पूरे पाकिस्तान में त बा जलाल चांडियो हे मुक़ाबिलो खटे वियो आहे त पोइ सॼे पाकिस्तान में बल्कि ख़ुशूसन सिंध में जेको आहे सो जलाल चांडे जे लाइ तमामु घणियूं ख़ुशियूं मल्हायूं वयूं ऐं जलाल चांडे जे लाइ झुमरियूं ऐं ओताक ते सभई माण्हू जलाल चांडे जा कठे थी विया हुया ऐं जलाल चांडियो बि तमामु घणो ख़ुशि हुयो सोना ताज पाराया विया ऐं उन खां अलावा जलाल चांडे जे मथां पैसा घुरिया विया ऐं जलाल चांडे खे जेको आहे सो खोड़ सारा इनामात ॿिया बि ॾिना विया त अहिड़े तरीक़े सां जलाल चांडियो पूरे पाकिस्तान जो हिकु बहितरीनु फ़नकार थी उभरियो ऐं अहिड़े तरीक़े सां अताउल्ला नियाज़ीअ जी कुदरती जेको आहे सो फिटी अताउल्ला नियाज़ी इहो मुक़ाबिलो हाराए वियो हुयो ऐं इन मुक़ाबले में जलाल चांडीअ खटियो हुयो। दोस्तो इहे जेके वीडियो असां तव्हांजे लाइ आणींदा आहियूं इहे महिनत करे सर्च करे पोइ ई आणींदा आहियूं कुछ मालूमात वठी तॾहिं आणींदा आहियूं हालांकि घणी मालूमात असां वटि कान हूंदी आहे लेकिन कुझु ज़राए खां जेके जलाल चांडे जा पुराणा साथी हुया ऐं पुराणा दोस्त जलाल चांडे जा हुया उन्हनि वटि कढी करे ऐं तव्हांजे लाइ इहे वीडियो ठाहे आणींदा आहियूं त असांजे वीडियो खे लाइक ऐं शेयर लाज़मी कंदा कयो चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा कयो। वॾी महिरबानी।